नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु इस्लामाबाद खां कोयटा पहुची हज़ारा बिरादरी जे माण्हुनि सां मिलंदो। वज़ीर आज़म ॻाल्हियूं करे ख़ातिरिन बाद हज़ारा बिरादरी जे माण्हुनि खे धरणो ख़त्म कराईंदो। मच में वहशी दहशतगर्दनि हथां क़त्ल कयल 11 बेगुनाह कोयटा में चौथे ॾींहुं बि लाश रखी धरणो जारी है। कोयटा में माइंस में 8 में औरतूं ऐं ॿारड़ा बाईपास ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु इस्लामाबाद खां कोयटा पहुची हज़ारा बिरादरी जे माण्हुनि सां मिलंदो। वज़ीर आज़म ॻाल्हियूं करे ख़ातिरिन बाद हज़ारा बिरादरी जे माण्हुनि खे धरणो ख़त्म कराईंदो। मच में वहशी दहशतगर्दनि हथां क़त्ल कयल 11 बेगुनाह कोयटा में चौथे ॾींहुं बि लाश रखी धरणो जारी है। कोयटा में माइंस में 8 में औरतूं ऐं ॿारड़ा बाईपास ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि।